इलेक्शन कमीशन शिबली फराज ऐं उमर अयूब समेत 9 असेंबली मेंबरनि ऐं सेनेटर खे नाल करार ॾेई डी-सीट करे छॾियो, जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। नाल करार ॾिनलनि में क़ौमी असेंबली जा 5, हिकु सेनेटर ऐं पंजाब असेंबली जा 3 मेंबर शामिल आहिनि। नोटिफिकेशन मूजिबि दहशतगर्दी टोड़ अदालत तरफ़ां सज़ा मिलण सबबि क़ौमी असेंबली में मुखालदुर जे अॻुवाण उमर अयूब सेनेट में अपोज़िशन लीडर शिबली फराज खे नाल करार ॾिनो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि MNA ज़रताज गुल, राय हैदर अली, साहिबज़ादा हामिद रज़ा ऐं राय हसन नवाज़ खे बि नाल करार ॾेई डी-सीट कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन मूजिबि पंजाब असेंबली मां नाल थींदड़नि में अंसर इक़बाल, जुनैद अफ़ज़ल ऐं राय मोहम्मद मुर्तज़ा इक़बाल शामिल आहिनि। फ़ैसिले तहत सेनेट ऐं क़ौमी असेंबलीअ जे मुखालदुर जे अॻुवाणनि जूं सीटूं ख़ाली थी वियूं आहिनि। नोटिफिकेशन बैदि क़ौमी असेंबली जूं 5 ऐं सेनेट जी 1 सीट ख़ाली थी वई आहे। इन खां सवाइ पंजाब असेंबली जूं 3 सीटूं बि ख़ाली थी वियूं आहिनि। इलेक्शन कमीशन फैसलाबाजी दहशतगर्दी टोड़ अदालत जे हुकुम तहत इहे सीटूं ख़ाली करार ॾिनियूं। इलेक्शन कमीशन चयो त ख़ैबर पख्तूनख्वा मां सेनेटर शिबली फराज जी सीट ख़ाली थी आहे। नोटिफिकेशन मूजिबि NA अरिड़हं हरिपुर मां उमर अयूब जी सीट ख़ाली थी, जॾहिं त NA 96 फैसलाबाद मां राय हैदर अली ख़ान जी सीट ख़ाली थी। NA 104 फैसलाबाद मां साहिबज़ादा हामिद रज़ा, NA 143 साहिवाल मां राय हसन नवाज़ ऐं NA 185 डेरा गाज़ी खान तां ज़रताज गुल जी सीट ख़ाली। PP सरगोदा तां मोहम्मद अंसर इक़बाल, PP 98 फैसलाबाद तां जुनैद अफ़ज़ल साही ऐं PP 203 साहिवाल तां राय मोहम्मद मुर्तज़ा इक़बाल जी सीट ख़ाली। इन खां सवाइ NA 175 ते नंढी चूंड रोकी वई आहे। इलेक्शन कमीशन मूजिबि लाहौर हाई कोर्ट जे हुकुम ते नंढी चूंड रोकी वई आहे।